आदिलपुर भरिसां 4 घरनि मां सोलर प्लेटूं, मोबाइल फोन समेत रोक रक़म चोरी थी वई। सीसीटीवी फुटेज साम्हूं अची विया। नामालूम चोरनि ॻोठ चंगलाणी में शाहनवाज कलवड़, मोहम्मद इसाक कलवड़, जावेद अहमद कलवड़ ऐं सईद अहमद सूमरो जे घरनि में दाख़िल थी सोलर प्लेटूं, मोबाइल फोन समेत रोक रक़म चोरी करे विया। चोरियुनि वारनि वारदातुनि जा मेहरान टीवी सीसीटीवी फुटेज हथ करे वरिता आहिनि। सीसीटीवी फुटेज में ॾिसी सघिजे थो त 2 चोर हथियारनि सां घर में दाख़िल थी रहिया आहिनि। होॾां ॻोठाणा आदिलपुर पुलिस खे इतला ॾींदा रहिया त ॻोठ में चोर आहिनि, पर आदिलपुर पुलिस अचण जी ज़हमत ई न कई। चोर ॻोठ मां चोरी जूं वारदातूं करे आसानी सां फरार थी विया। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में सरेआम चोरी जूं वारदातूं थी रहियूं आहिनि। पुलिस खे इतला कयो वञे थो, तंहिं हूंदे बि पुलिस का कार्रवाई नथी करे। ॻोठाणनि मुतालबो कयो त ॻोठ चंगलाणी मां थियल चोरी वापसि कराइण सां गॾोगॾु पुलिस पिकेट क़ाइम कई वञे त जीअं ॻोठाणा सुख जो साहु खणी सघनि।